नज़र जी ॻाल्हि ज़बां सां कजे त कीअं कजे, हिन दिलि जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे। ही ज़ुल्म आहे असां सां अवां जी महफ़िल में, अवां जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे। अस्सलाम वालेकुम। धरती जो जमालो, वाह वाह जमालो में हैदर कादरी सभिनी खे भली कार चवे थो। ऐं असां जीअं त रोज़ यानी कि जॾहिं बि असांजो ही धरती जो जमालो शुरू थींदो आहे त असांजा जेके नाज़रीन आहिनि सभ खां पहिरियां जेके बि शौक़िया सिंगर सेगमेंट में पार्टिसिपेट करणु चाहींदा आहिनि उहे उन्हनि जो तादादु तमामु घणो हूंदो आहे। यानी कि पहिरियां जेकॾहिं असां हिकिड़े ब्रेक में असां इहो सेगमेंट कंदा आहियूं त पोइ काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके रहिजी वेंदा आहिनि ऐं पर्सनल फ़ोन्स बि कंदा आहिनि ऐं वरी इन ई नंबर ते बार बार कॉल्स कंदा आहिनि त असांखे ॻाइणो आहे। सो कोशिशि कई आहे त असां हिन जो थोरो टाइम आहे जेको उहो थोरो वधायूं ऐं कल्ह बि असां थोरो उनखे वधायो हुयोसीं ताकी तव्हांखे वधीक डिफिकल्टी बि न अचे ऐं तव्हां सभु जेतिरा बि असांजा वधीक पार्टिसिपेट करे सघो सो उहो। हिन वक़्तु स्टार्ट कयूं था शौक़िया सिंगर सेगमेंट ऐं सभ खां पहिरियां कॉल ॾिसूं था कहिड़े शहर जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा। साईं शहबाज को तो नवाब शहर मां। शहजाद। शहबाज को तो सर। शहबाज जी शहबाज बा। जी हैदराबाद छा लाइन ॿियो? बाबा छा था ॿुधायो? साईं गानो ॿुधाईंदासीं मनता मोलाई जो। जी जी। रुली वियासीं सजन जे आसरन में, जयई मिलबो मिलन जे आसरन में। रुली वियासीं सजन जे आसरन में, जित दिल पर मूंखे घुरायो उते पाण पिरी न आयो। जित दिल पर मूंखे घुरायो उते पाण पिरी न आयो। चयई अचबो अचण जे आसरन में, रुली वियासीं सजन जे आसरन में। शहबाज इहो त ॾाढी दिलबर कई जो घुराए वरी पाण न आयो। जी सर अदा आयो हैदराबाद। जी वाह। असांजी ॿी बि नंढी रिक्वेस्ट हुई यार। जी जी हलो जी ॿुधायो। रिक्वेस्ट दोस्त करणु चाहे पियो पर हाणे टाइम असां काफ़ी माण्हुनि जी कॉल्स शामिल कंदा हलंदासीं। हिन दोस्त जे कलाम ते मूंखे गानो यादि अची वियो। रोज़ चवी थो छंछर ते छंछर आचर सूमर ते, रोज़ चवी थो छंछर ते छंछर आचर सूमर ते, छो त मूंसां कूड़ हणी कूड़ा सुबुह शाम ख्याल कर कुछ ख्याल कर। हिन दोस्त खे बि जंहिं घुराए करे वरी पाण दिल भर न आयो उनखे हुयमि त कुझु ख़्यालु कर। लाइन ते ॾिसूं था केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शफीक अहमद बान सईदाबाद। शफीक वाह बान सईदाबाद खां हिकिड़ो असांजो दोस्त आहे शफीक मंगी जंहिंजो मां हिकिड़ो ज़्यादातर गानो बि तव्हांखे गुनगुनाए ॿुधाईंदो आहियां। वारनि मां वराए चहिरो, उहो बि शफीक मंगी आहे। ऐं शफीक जेतिरा बि आहिनि वाक़ई शफीक आहिनि। हाणे तव्हां अलाए कहिड़ा शफीक आहियो? मां सर उन जे कलाम ॿुधाईंदोसां भाई। हा जी ॿुधायो। ठीकु आहे। दीद मुंहिंजी थकी तके तुंहिंजी गिटी, की न आई नज़र ओ मिठी ओ मिठी ओ मिठी ओ मिठी। ये आवाज़ चयो वञण वक़्तु मुंहिंजा सजण, मोटींदुसि वरी जानी तो सां मिलण। राह तुंहिंजी ॾिसी आस मुंहिंजी टुटी, की न आई नज़र ओ मिठी ओ मिठी ओ मिठी ओ मिठी ओ मिठी हे
ला ला ला। यार शफ़ीक मंगीअ जो गानो वाकई तव्हां अॼु ॿुधायो, पाण बि शफ़ीक ऐं गानो बि तव्हां शफ़ीक मंगीअ जो ई ॿुधायो ऐं इहो तमामु बहितरीनु हिकिड़ो गानो हुयो जॾहिं शफ़ीक मंगीअ जो गायो त नो डाउट हिन में अयूब गाद साहब जन जी डायरेक्शन में इहो गानो जॾहिं मार्केट में आयो त लाजवाब गानो ऐं एॾो ख़ूबसूरत उन्हनि जो जेको वीडियो शूट थियल हो मोहन जे दड़ो में ऐं निगत नाज़ हिन में मॉडलिंग कई हुई। सो बहितरीनु हिकिड़ो कलाम हुयो, गानो हुयो ऐं तव्हां उहो यादि ॾियाराए छॾियो। वक़्तु शफ़ीक ऐं शहबाज़ ही ॿ दोस्त हिन वक़्तु पार्टिसिपेट करे चुका आहिनि। ॾिसूं था त अञा असां गॾु किथां किथां खां कॉल्स अचनि थियूं ऐं कहिड़ा कहिड़ा दोस्त ॾिसूं था लाइन ते केरु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहम्मद जुमन साहब तो ज़ैनाब जी मोहम्मद जुमन साहब कीअं आहियो? ख़ुशि आहे साईं, तबियत सही आहे, सभु ख़ैर हा बिल्कुलु बिल्कुलु मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? तव्हांजो जेको पोलाइट अंदाज़ आहे न सलाम जो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, ॾाढो मूंखे वणंदो आहे। सो छा था ॿुधायो सर? सजण ओरे आओ मिंथू मञी बीर जूं वॾे पियो वजूद खे विछोड़े जो वार मुंहिंजे मन जो घाव करो तुंहिंजी घुर खां हिकु राति वॾी ॿियो यादि तुंहिंजी जीअं सिज उभिरे तीअं दर्द नवा मां ॾींहुं सॼो पियो तड़पां थो तोखां दूर मां कीअं ॾस यार रहां हूंदो फाथल आहे साहु थो लहे वेठो ॾिसंदो आहियां राह थो लहे जेके लिखंदो हुए तूं मोहबत जा ते खतरा वेठो यार चुमा हिकु राति वॾी ॿियो यादि तुंहिंजी जीअं सिज उभिरे तीअं दर्द नवा। बहितरीनु बहितरीनु मोहम्मद जुमन सतो साहब, बहितरीनु ऐं सुठो कलाम। शहबाज़, शफ़ीक ऐं मोहम्मद जुमन ही टे असांजा कॉलर जिन हिसो वरितो आहे। ॾाढो सुठो मोहम्मद जुमन सतो गानो ॻायो। लाइन ते त केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम या अली मदद। मौला अली मदद। अदा अंसार लिखो सब ॻाल्हायां गुलशन अली कराची खां। निसार अंसार अली खोसो। ओके ओके अंसार अली खोसो। अदा मुक़ाबलो लॻो पियो आहे अंसार अली खोसो साहब, खटी ॾेखार यार इहे के अहिड़ा सुर हण त लॻे त यार अॼु अंसार असां वटि कॉल कई। तुंहिंजी जुतीअ में जानी कहिड़ो पेर पायां तुंहिंजी जुतीअ में जानी कहिड़ो पेर पायां कहिड़ो पेर पायां मां ॾाढो ग़रीब आहियां कहिड़ो पेर पायां मां ॾाढो ग़रीब आहियां तुंहिंजी जुतीअ में जानी कहिड़ो पेर पायां ओ तोखे भला बंगुला ॾेई छॾिया तई अला तोखे भला बंगुला ॾेई छॾिया तई अला तोखे पिजारो कार तुंहिंजे मत मां नायां तोखे पिजारो कार तुंहिंजे मत मां नायां तुंहिंजे मत मां नायां मां ॾाढो ग़रीब आहियां तुंहिंजी जुतीअ में जानी कहिड़ो पेर पायां जी अंसार जी अंसार जी अंसार तुंहिंजी जुतीअ में जानी कहिड़ो पेर पायां। साईं अंसार खोसो साहब ॿिए जी जुती पाइण सां ग़रीब न हूंदो आहे, इहो इख़लाक़न ई सही न हूंदो आहे। ख़ैर ॾाढो सुठो अंसार खोसो कलाम ॿुधायो असांखे। तुंहिंजी जुतीअ में जानी कहिड़ो पेर पायां। सो 4 कॉलर थी चुका आहिनि, अञा बि असां कॉल्स वठी सघूं था। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हैदर अली बादशाह हाल है? ठीक ठाक हो? साईं। गुल मोहम्मद रिंद फराम बदीन बा। साईं गुल मोहम्मद रिंद साहब कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अवांजी खिदमत में हाज़िर थिया आहियूं मुंहिंजा भाउ। अॼु साईं मज़ो ईंदो गुल मोहम्मद रिंद साहब, कलाम अहिड़ो थींदो तव्हांजे तरफ़ां, मूंखे यकीन आहे जो ईअं बाक़ाइदे ईअं हणी हंधि कंदव। आहे उमेद अहिड़ी कलाम जी? जी बा बिल्कुलु इंशाअल्लाह। जी ॿुधायो। मूंखे ज़िंदगीअ मां मता तूं विसारे, मुंहिंजो प्यार तो सां आहे ओ जाने। मूंखे ज़िंदगीअ मां मता तूं विसारे, मुंहिंजो प्यार तो सां आहे ओ जाने। तुंहिंजूं वफ़ाऊं ॾिनल कुर्ब तुंहिंजा सदा यादि रहंदा ओ मुंहिंजा जाने। मूंखे ज़िंदगीअ मां मता तूं विसारे, वाह। मुंहिंजो प्यार तो सां आहे ओ जानी। जी भाई मुंहिंजी शाइरी मुंहिंजो ई गीत आहे। वाह 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 गुल मोहम्मद रिंद भाई, त ॾाढो ऐं त अञा बि ॼण ईअं लॻो त तव्हांजा स्किल्स तव्हांजा अञा बि ज़ाहिर थिया हिन कलाम में, त मतिलबु तव्हां लिखियो बि पाण आहे। ॾाढो सुठो गुल मोहम्मद रिंद भाउ मां कॉल कई ऐं एॾो ख़ूबसूरत बेस वारो आवाज़ु तव्हां असांखे ॿुधायो। ऐं हिन वक़्तु शौक़िया सिंगर में जेके कॉल्स शामिलु थी चुकियूं आहिनि, शहबाज़, शफ़ीक, मोहम्मद जुम्मन, अंसार खोसो, गुल मोहम्मद रिंद। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मरा सजाद अली खोसो कलाम कराची का। सजाद अली खोसो। जी बा। जी दा। छा था ॿुधायो सजाद? हो असां परदेसी आहियूं अलरासी, असां जियां दिल मोहब्बत वारी। असां परदेसी आहियूं अलरासी, असां जियां दिल मोहब्बत वारी। तेरनि खां न परे रखिजो, नौकर दर जो करे रखिजो। हो असांखे न सम्झो आ पारी, असां परदेसी आहियूं अलरासी, असां जियां दिल मोहब्बत वारी। हो असां परदेसी आहियूं अलरासी, असां जियां दिल मोहब्बत वारी। तेरनि खां न परे रखिजो, नौकर दर जो करे रखिजो। हो असांखे न सम्झो आ पारी, असां परदेसी आहियूं अलरासी, असां जियां दिल मोहब्बत वारी। हाल फ़कीर जी अमिगारा, तेरे उघाड़े कपड़ा कारा। मोहब्बत जा असीं मारियल हूं, तुझे करे असीं आयल हूं। हो यार असां सां रखो यारी, असां परदेसी आहियूं अलरासी, असां जियां दिल मोहब्बत वारी। वाह सजाद अली, बेहतरीन बेहतरीन बेहतरीन। वक़्तु आहे तो टाइम ते ऐं ख़ूबसूरत गानो ऐं तमामु सुठे सुर में, माशाल्लाह बेहतरीन। काफ़ी असांजा जेके दोस्त जिन कॉल्स कयूं आहिनि ॾाढो सुठो ॻायो आहे, कोशिशि कई आहे। मोहम्मद जुम्मन साहब ॻायो सुठो, ऐं गुल मोहम्मद रिंद भाउ सुठी कोशिशि कई आहे, सुठो आवाज़ु आहे हुननि जो। सजाद अली भाउ बि ॾाढो सुठो ॻायो आहे। हिन वक़्तु अचूं था फ़ैसिले तरफ़ त केरु आहे हिननि में बेस्ट। यकीनन जंहिं बि शुरू खां वठी हिननि सभिनि खे ॿुधो हूंदो, ऐं इनशाला जेकॾहिं मां नालो खणंदुसि त हिन में का बि अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे, मूंखे जेको लॻे थो त न फील थींदी, छो त क्लियर ऐं परे खां पधिरो आहे। त अॼु जो जेको फ़ैसिलो केरु आहे शौक़िया सिंगर जंहिंजो नालो आहे सजाद अली। ब्रेक जो वक़्तु आहे, कारे बि मुंहिंजो मूंसां गॾु रहिजो। धरती जमालो, वाह वाह जमालो।
अल्फ़ाबेट सेगमेंट में भली कार चवंदुसि अमां सभिनीनि खे। ऐं अॼुकल्ह अल्फ़ाबेट सेगमेंट में मां हिकिड़ी ॻाल्हि महसूसु कई आहे त नवां नवां माण्हू अचनि था ऐं उहे कोशिशि कनि था त उहे बि बाक़ाइदे स्कोर सुठो कनि बि पिया। पर जेको 75 स्कोर असांजो पुराणो आहे अदी अफ़रोज़ जो, उहो अञा ताईं उते ई बीठो आहे। यानी कि उनजे वेझो आया आहिनि पर उनखे कंहिं टोड़ियो न आहे। लोहे को लोहा काटता है, पाण ई लॻे थो त अदी अफ़रोज़ टोड़ींदी, बाक़ी ॿियो त कोई नथो टोड़े सघे। अस्सलाम वालेकुम, लाइन ते सुधा केरु आहे? वालेकुम अस्सलाम। जी राजकोट। अफ़रोज़, इन अदी अफ़रोज़ जो ई ज़िक्र कयोसीं त इन्हनि जो ई टॉप स्कोर आहे जिन 75 स्कोर कयो आहे। ऐं अॼु लॻे थो त अदी तव्हां पंहिंजो रिकॉर्ड पाण ई टोड़ींदव। इंशाअल्लाह भाउ चाहे ईअं थी थिए पंहिंजो रिकॉर्ड पाण ई टोड़ियां, कोई टोड़े न सघे। ठीकु आहे, स्क्रीन ते हिन वक़्तु अखर अचे थो ॿे बुक। जी अदा। ठीकु आहे, ॿे बुक असां इहे पढ़ंदा हुआसीं, अलफ़क बे बतक ॿे बुक। सो टाइम तव्हां स्टार्ट थिए थो हींअर। ऐं कोशिशि जीअं तव्हांखे रूल्स जी ख़बर आहे त घणो फास्ट थींदो त पोइ तव्हांजी मार्क्स कटिजी सघनि थियूं। बुक अल्फाज़ घणो ॾुखियो आहे। ठीकु आहे, तेज़ न थींदो। ॿे बुक 1 2 3 गो। बिली बुक बूसा बूटा मोसी मोसी मेर मेर मारी मारी मन मागो मागो बासको बासको मासी मासी बाजरी बाजी मेरे मेरे बाना मम्मा मम्मा मोड़ी मोड़ी बाबरा बावरी मोला मासी मासी बाटो बाटो बूटो मारे माचे माचे बधाली माने माने मोन मोन बूटा बलन मधी बार बार म्यासी म्यासी मोटी मोटो मोटे बाकर बाकरी मोस मोस पिछाम बाख बखो बखो मगर मगर बस्ता बासी म्यासी म्याहर वहां भी मैं मारन मारन मारो मैं। भाई रिपीट था, क्या था? थोड़ा रिपीट कितने? ओ हो 6 रिपीट आहिनि। ठीकु आहे, तव्हांजो 79 स्कोर हुयो, 6 तव्हांजा रिपीट आहिनि। इन जे करे हिन वक़्तु तव्हांजो 73, यानी कि पंहिंजे स्कोर वटि पहुता था आहियो पर तव्हां पंहिंजो रिकॉर्ड टोड़ियो न आहे। 73 स्कोर कयो आहे अदी अफ़रोज़। इहो बि ईअं सम्झो जेकॾहिं अॼु कंहिं न टोड़ियो त फर्स्ट एंड सेकेंड 2 रिकॉर्ड थींदा तव्हांजा। मतिलबु पंहिंजे रिकॉर्ड जे वेझो बि तव्हां पाण ई आया आहियो। ॾाढो ज़बरदस्त मुक़ाबिलो थींदो अॼु जेकॾहिं कोई बि पर हाणे हिन हदफ़ खे बीट करण लाइ कॾहिं कॾहिं मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो जेको डायरेक्टर आहे असांजो ख़ैर मोहम्मद, चवंदो आहे त जॾहिं कोई बि स्टार्ट में वॾो स्कोर करे वेंदो आहे न, पोइ उन खां पोइ कॉल न ईंदी आहे, छो त चवंदा आहिनि इनखे केरु बीट करे। सो कोशिशि कयो तव्हां बीट करे सघो था। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा। राशिद अली चांडियो सलाम वारे। जी राशिद भाउ, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? बिल्कुलु सही आहे भाउ। ही स्क्रीन ते ठे ठूठ अखर आहे। अच्छा जी, अच्छा ठे ठूठ। हा, ठे ठूठ अखर आहे ऐं ठे ठूठ सां तव्हांखे 20 सेकेंड्स में नाला लफ़्ज़ ठाहिणा आहिनि, जेतिरा बि तव्हां खणी सघो। हींअर अदी अफ़रोज़ 73 स्कोर कयो आहे, अॼु तव्हांखे घटि में घटि 74 करिणो आहे। टाइम तव्हां स्टार्ट थिए थो 1 2 3 शुरू। ठक ठका ठकी ठका ठक ठम ठम ठा ठू ठू ठे ठो ठल ठल ठला ठल 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 ठम ठारो ठारी ठारा ठारा ठारो ठला ठली ठलो ठुफ ठुफा ठफी ठशू ठशा ठशी ठश थुलो थला ठली ठलो ठुमका ठुमकी ठुमको ठगु ठगी ठगा ठगा ठगुल ठगी ठगरा ठगरी ठगर ठगुल ठगी ठगु ठपी ठपा ठप ठाकुर ठामा ठामा ठामी ठामो ठालो ठालू ठाला ठाली ठरका ठरकू। 76 रिपीट हुया, 7 रिपीट हुया तो 69। वाह राशिद चांडिया वाह। जेकॾहिं अॼु रिपीट न करे हा त अॼु त पुराणा रिकॉर्ड बि टोड़े पियो। राशिद चांडिया भाउ 69, पर जसा राशिद चांडिया खे जो हिननि वॾनि प्लेयर्स सां मुआवज़ो अटकाए थो ऐं उन्हनि जे बराबरी में खणी न पर उन्हनि जे वेझो पहुतो आहे। जस आहे बाबा, मूंखे त
मुंहिंजे लाइ वॾो हर दिलि अज़ीज़ आहे राशिद चांडियो, वारा खां असांखे कॉल करे थो। पर साईं जीअं न हिकिड़ो ठपा ठेठ सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु कयां त बाबा ईअं दूं न ते विढ़ियो। सो माशाल्लाह बाक़ाइदे राशिद चांडियो साहब, पर काश इहे रिपीट न हुजनि हा। अदी अफरोज़ बि रिपीट कया 5-6, उन्हनि जो बि माइनस थियो ऐं अवां बि रिपीट कया, तव्हांजो स्कोर थियो 69। सो हिन वक़्तु ॾिसूं था लाइन ते केरु आहे, टी कॉल कहिड़े शहर खां आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वाह अदी नरगिस चांडियो। हा अदी नरगिस चांडियो, तव्हां मां ई उम्मीद आहे अॼु ही रिकॉर्ड बि तोड़ण जी ऐं इन खां हा बिल्कुलु दुआ आहे तव्हांखे। वरी जेकर तव्हांखे दुआ कंदुमि त वरी अदी अफरोज़ चवंदी छो त असां ॾोकियोसीं, इन जे करे अॼु कॉम्पिटिशन करणु ॾियो। वरी इनशा अल्लाह ताला असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, आबाद हूंदो हमेशा। सो हिन वक़्तु टाइम तव्हांजो स्टार्ट थींदो, अखर आहे न हे हजम, ठीकु आहे, हे हजम अखर आहे ऐं तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो। फर्स्ट ते हिन वक़्तु अफरोज़ आहे ऐं सेकंड ते आहे राशिद चांडियो। ॾिसूं था नरगिस केतिरे नंबर ते अचे थी। 1 2 3 गो। हजम हाकिम हाजुर हसना हिला हरकत हिला हुरबो हबशी हाजुर हिला हयात उसकी हारिस हारिस हदी पई फासला साइना असले नाल असल वली तो वसदा हम तारी पुट शामिल बा इस्रा हाजी अकरो की नको उदार उदार हैदर अली हामिद हमदान हमदान हाल नबी नूरी नासिल आसलनी हिला होतु होतु हर फहनी न होना अली मसद हर्षु एकदा होतलो 66 66 रिपीट घणा 4 रिपीट हुया। 66 मां 4 माइनस कंदासीं 62, यानी के अॼु अदी नरगिस थोरो अॻे खां मतिलबु स्पीड ऐं अॻे खां थोरो स्कोर ऐं काफ़ी जाइन ते तव्हां मुंझो बि। सो अदी नरगिस 62, अॼु सेकंड नंबर ते राशिद चांडियो, यानी कि अॼु राशिद चांडियो नरगिस चांडियो खे तव्हां बीट कयो आहे। सो तव्हां बहितर खेॾियो आहे राशिद चांडियो, पर इहे ई असांजा टे जेके प्लेयर आहिनि जेके हिक ॿिए खां खटंदा आहिनि, जंहिंमें अञा राशिद चांडियो न खटी सघियो आहे हिननि अदियुनि खां, पर हीअ जेके ॿ अदियूं आहिनि नरगिस ऐं अफरोज़, हिननि जो ज़बरदस्त पाण में कॉम्पिटिशन रहियो आहे। हिननि खे हाणे राशिद चांडियो हिननि सां, पर राशिद चांडियो जेको मूंखे लॻे थो न जेका रफ़्तार खणी आयो आहे रिकॉर्ड तोड़े सघे थो। सो लेट्स सी केरु आहे हिन वक़्तु। असां छो त हिन स्कोर खां पोइ असांखे केरु कॉल कंदो, केरु हिन मुक़ाबले में लहंदो, ॾाढो ॾुखियो आहे। एॾो हार्ड कॉम्पिटिशन, एॾो हेल्दी कॉम्पिटिशन वरी वॾे वक़्त खां पोइ हिन वक़्तु असांजे हिन सेगमेंट में थिए पियो। सो मुंहिंजे ख़्याल में त पाण फ़ैसिले ते ई अचूं, छो त हिन वक़्तु हिन सेगमेंट में कॉल मुश्किल आहे, केरु एसि ताईं पहुचींदो। हिन वक़्तु असां फ़ैसिले तरफ़ अचूं पिया त अॼु जी अल्फ़ाबेट सेगमेंट जी जेका विनर आहे अफरोज़ बख्शी। ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी थो चां मूंसां गॾी रहिजो, धरती जमालो वाह वाह जमालो। वो मेहरबान है तो फिर इकरार क्यों नहीं करता, वो मेहरबान है तो फिर इकरार क्यों नहीं करता, वो बदगुमा है तो 100 बार आजमाए मुझे। मैं अपनी जात से नीलाम हो रहा हूं कतील, गमे हयात से कह दो खरीद लाए मुझे। वो मेरा दोस्त है सारे जहां को है मालूम, वो मेरा दोस्त है सारे जहां को है मालूम, दगा करे वो किसी से तो शर्म आए मुझे। मलिकार चवंदुसि शेरो शाइरी सेगमेंट में अवांखे सभ खां पहिरीं लाइन ते ॾिसूं था कॉल कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम, हक मौजूद। सदा मौजूद मीर शेख साहब। जी मुंहिंजा महबूब साईं। अए मीर शेख साहब वॾनि ॾींहंनि खां पोइ अॼु कॉल थी आहे तव्हांजी। जी मुंहिंजा महबूब। माशाल्लाह कल्ह ॾाढो मां तव्हांखे मिस कयो। तव्हांजी कल्ह जेका कॉल न हुई मूंखे ईअं लॻे पियो त ॼाण मीर शेख साहब जन जी कॉल आई, छो त हिन सेगमेंट में मीर शेख साहब जन असां सां हूंदा आहिनि, पर अॼु तव्हां कॉल कई आहे, ॾाढो सुठो। छा था ॿुधायो? मुंहिंजा महबूब साईं, असल में जेको तव्हांजो प्यार आहे न, जी जी साईं, जेको तव्हां हर कॉलर जो एतिराम पिया कयो ऐं बराबरी जे निज़ाम ते, इन खे चइबो आहे अदब। इख़लाक़ जीअं चइजनि सुठियूं आदतूं, जेकॾहिं अदब चवंदो अरबी ॿोली में त उहो चइबो आहे सिंधीअ में नंढड़े ॿार खे पंधु सेखारणु, वाह वाह, या अण घड़े काठ खे घड़णु। वाह वाह। त तव्हांजी अलाह जी महिरबानी सां सुठी सोच ऐं तव्हां वटि सुठो इख़लाक़, सुठो अदब, जेको तव्हां वटि असां घणो कुझु सिखंदा आहियूं, असली कुझु बि न आहियूं। तॾहिं मीर शेख साहब अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। इहो ई वरी तव्हांजो माशाल्लाह आला ज़र्फ़ी आहे जो वरी तव्हां एॾी प्यारी मोट ॾियो था। अॼु छा था ॿुधायो? अॼु ॿुधायां थो त जंहिंजो मिसल न मिसाल को, मज़ो तंहिंजो मां। वाह। अकुल ऐं दलील खां अॻिते ख़्याल माण। वाह। उतों ई का आण, ऊणी ख़बर एजाज़ चवे। वाह 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 वाह। चए थो त तलबाऊं ताते सभ को, अंदर करे को। वाह। ज़ाहिर पढ़े सब को, अंदर पढ़े को। वाह। ये त मरे हर को, सूलीअ चढ़े को। वाह। मासूम मज़ो ई आहे को, जो जीअरे मारे पाण खे। वाह। मुंहिंजा महबूब साईं, त असल में इश्क जेको आहे न, त जेके अलाह जी शाइरी में मैसेज हूंदो आहे, आउं त सिखंदो आहियां सभिनी कॉलरनि मां, ऐं नंढो ॿार आहियां को, ऐं पाण पंधु पाण कोन सिखियो आहियां, माशाल्लाह, ऐं सिखां पियो। त अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, रब पाक तव्हांखे आबाद करे। सभिनी खे दोस्तनि प्यारनि खे मां दुआ कंदो रहंदो आहियां, छो त असांजे लतीफ़ जो सबक़ु इहो आहे त माण्हू घुरनि माल, ऐं सभु ॾींहं घुरां सुख। सम्झो मुंहिंजा मिठा। त अलाह साईं आबाद करे। आख़िर में उस्ताद बुखारी जो ज़रूरु शेर मां ॿुधायां। जी जी बिल्कुलु। त चुमिया तुंहिंजा चपड़ा, मोटियो अछा ॾंद, महफ़िल में महकी विया तुंहिंजा साह सुगंध, कंहिं महबूबनि जी कोठ ते मिड़िया मोहबत वंद। वाह। हमेशा हर हंध सोब बुखारी सूंह जी। हमेशा हर हंध सोब बुखारी सूंह जी। वाह वाह मीर शेख साहब, थैंक यू सो काइंड ऑफ यू। ॾाढो सुठो लॻंदो आहे अवां जहिड़ा अदीब ऐं एॾा पढ़िया कढ़िया माण्हू असांजे हिन सेगमेंट में कॉल कंदा आहिनि, पार्टिसिपेट कंदा आहिनि ऐं एॾो ख़ूबसूरत ख़्यालु ॿुधाईंदा आहिनि ऐं यकीन कयो सेखारे छॾींदा आहियो तव्हां असां जहिड़नि नौजवाननि खे अहिड़े क़िस्म जो अदब। सो माशाल्लाह हिन वक़्तु सभ खां पहिरीं कॉल ॾाढी ज़बरदस्ती मीर शेख साहब जन जी, ऐं उन खां पोइ ॾिसूं था हिन वक़्तु असांखे कहिड़े शहर खां ऐं केरु असांखे कॉल कंदो, केरु हूंदो जेको अॼु मीर शेख साहब सां मुक़ाबिलो कंदो ऐं केरु हूंदो जेको विनर थींदो शेरो शायरी सेगमेंट जो अॼु। सो इन हवाले सां जेकॾहिं अचिजे, कढी हिकिड़ो ख़ूबसूरत बेत आहे जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे। कढी कान कमान मां मियां मार मुंह में आई तूं मता तुंहिंजो ई तोखे। वाह। सो बेत शेर अदब जो हिसो आहिनि। अवां असांजे इन सेगमेंट में पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे सघो था शाइरी जे थ्रू। पूरी दुनिया जो कहिड़ो बि पोइट, छो त शाइर जेके बि आहिनि उहे बाक़ाइदे काफ़ी कुझु तजुर्बो पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो बंदि कंदा आहिनि पंहिंजे कंहिं बि चार सिटो या हिकिड़े मख़सूस लाइन्स में। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। जी अदा। आमिर बलोच हैदराबाद खां। आमिर बलोच साईं हैदराबाद खां। जी
छा हाल आहे? ख़ुशि आहियो? जी जी मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं अॼु तव्हांजो मुक़ाबिलो मीर शेख साहब सां पियो थिए। छा था ॿुधायो? 4 बजे में हिते ॿुधायो। कक करियो पन करियो करियो साओ गाह, कक करियो पन करियो करियो साओ गाह, जंहिं पुकारियो अलाह सो लोॾो न अचे तिन खे। वाह, जी साईं। बहितरीन आमिर बलोच भाउ, ॾाढो सुठो, बहितरीन कोशिश। ऐं अघ ई तपा न त मणनि खे ई मोट। आमिर बलोच चयो बसि हिकिड़ो ई शेर बेत चवां थो ऐं उनखां पोइ लॻो त ठीकु आहे, न त बसि। पर अॼु सिचुएशन थोरी चेंज आहे। ॾिसूं था त केरु दोस्त हूंदो जेको असांखे हिकिड़ी ग़ालिब जो हिकिड़ो शेर पढ़ंदो आहियां। न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता, डुबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता। हुआ जब गम से यूं बेहिस, तो गम क्या सर के कटने का, न होता अगर जुदा तन से, तो जानों पर धड़ा होता। हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है, हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है, वो हर एक बात पे कहना कि यूं होता तो क्या होता। न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता, डुबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता, न होता मैं तो क्या होता। ॾिसो था लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर साईं मीर शेख थो ॻाल्हायां वरी बि। साईं मीर शेख साहब। हा, ॾाढो अर्ज़ु कंदुमि मां को चवंदा आहिनि त तनक़ीद बरा इस्लाह। जी जी। तव्हां शेर पढ़ियो त कढी कान कमान, कढी कान कमान मां। जी जी। ईअं न आहे। अच्छा साईं। चए थो त पाए कान कमान मां, पाए कान कमान मां, पाए कान कमान मां, मार न मियामूं, मार न मियामूं। अच्छा, मुंह में आई तूं मता तूं। वाह 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 वाह, बेहतरीन बेहतरीन। ऐं ॿिए साईं जेके पढ़ियो न त कख सड़े पन सड़े सड़े साओ गाओ, इन्हनि ईअं आहे तो न अचे तन खे जन विझायो अलाह। वाह वाह वाह। पर साईं बि ग़लति पढ़ी ऐं महिरबानी कयो। इहो मुर्शिद मीर शेख साहब हाणे शर्मसार न कयो। न न ॾाढो ज़बरदस्त तव्हां इहो इहा ॻाल्हि कई। पर हाणे हीउ जेको मां शेर पढ़ियो आहे, इहो वॾनि वॾनि चार्ट्स ते बि लिखियलु हूंदो आहे, ईअं पढ़ियो आहे मूं, कढी कान कमान, यानी कि वॾे पैमाने ते पोइ इहा मिस्टेक्स थी रही आहे। इहो न त पोइ न इहे साईं पोइ वॾे पैमाने ते थी रही आहे। मां इहो तव्हांजे पाए कान ऐं मूंखे लॻी दिलि सां ऐं मार न मियामूं ऐं ईअं ई आहे। हाणे दिलि एक्सेप्ट बि करे थी। तमामु ज़बरदस्त। थैंक यू सो मच मीर शेख साहब। असांजी तव्हां रहनुमाई कंदा आहियो ऐं वॾपण वारी इहा ई ॻाल्हि हूंदी आहे। सो वाकई मां पाण ॾाढो इन शेख कॉन्शियस थी करे पढ़ंदो आहियां। पर जीअं साईं जन ॿुधायो, मां वॾे पैमाने ते ईअं ई ॾिठो बि आहे, ॿुधो बि आहे, पढ़ियो बि आहे। पर ठीकु आहे, मीर शेख साहब चङो जो करेक्शन करे छॾी। मीर शेख साहब ऐं आमिर बलोच असांखे 2 कॉल्स अची चुकियूं आहिनि ऐं इन्हनि में ॾिसूं था त टियों केरु आहे जेको असांखे बाक़ाइदे शेर ॿुधाए, बेत ॿुधाए, या कुझु अहिड़ो ख़ासि जेको हू सम्झे थो त मतिलबु शाइरी जो हिसो हुजे। ऐं नसरी नज़म थींदा आहिनि, इन में टेड़ू बि थींदो आहे, चौसुठो बि थींदो आहे। सो लाइन ते सूं था केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रफ़ीक रिंद पियो ॻाल्हायां, चैवण जहांगारा मां। हैदर साईं ख़ुशि आहियो? रफ़ीक रिंद भाउ कीअं आहियो? अलाह जी महिरबानी आहे, असां ख़ुशि आहियूं, ख़ैरियत सां। तव्हां ख़ुशि आहियो? तमामु बहितरीन भाउ। तव्हां ॿुधायो, छा पिया ॿुधायो? साईं मां तव्हांखे शाइरी ॿुधाईंदुमि। तूं जे दिलि भर अची, तूं जे दिलि भर अची त गम झका थी पवनि, दूर दिलि खां संदम हे ॾचा थी पवनि,
चंड चांडराण तुंहिंजी लजी थी पवे ऐं मुंहिंजा महबूब अगर जलवो नुमा थी पवन पेट कंहिंजो भरियो आ भला प्यार मां प्यार ॾींदा वञो वॾ बुखिया थी पवन कान घुर्जे ड्रिबाई मर जिंदगी छा कबो जी अगर सजन जुदा थी पवन। वाह वाह, तमामु बहितरीन महर ड्रिबाई साहब जन जी शाइरी मां ॿुधाई पढ़ी। सो अॼु कॉम्पिटिशन आहे, पर जीअं त असां ॻाल्हि कंदा हलंदा आहियूं, अर्ज़ु कयो आहे मां ॿ टे दफ़ा अॻु में बि, त सुठी शाइरी सां गॾु गॾु असां सुठो अंदाज़ उनखे बि मद्देनज़र रखंदा आहियूं, ताकी जेको पढ़ण वारो आहे, पढ़ण वारो जेको अंदाज़ आहे उहो केतिरो अट्रैक्टिव आहे। शाइरी तमामु ख़ूबसूरत हुजे, पर उनखे जेकॾहिं पढ़ण वारो जेको सही तरीक़े सां न पढ़ंदो त उहो शाइरी खे बि ॼण सही तरीक़े सां उहो पैगाम न पहुचाईंदो। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं। अस्सलाम वालेकुम। हैदर भाई अली मुर्तज़ा खोखर ॻाल्हायां पियो रतेदरे मां। जी जी भाउ। छा हाल आहे सर, ख़ुशि आहियो, खेलो पिया? बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॿुधायो। तव्हां कुझु ॾींहं अॻु में असांजे शहर रतेदरे में आया हुया? कुझु ॾींहं न, साईं टियों ॾींहुं आयो हुअसि मां। हा, टियों ॾींहं। मूंखे उमेद हुई, मूंखे कंहिं दोस्त उमेद बि ॾिनी त तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात कराईंदो, छो जो मां तव्हांजो तमामु वॾो फैन आहियां। न बिल्कुलु, रतेदरो मुंहिंजो चकर लॻंदो वरी, इनशाला मां ईंदुसि ऐं तव्हां सां तव्हांजो मुलाक़ात दोस्त कबी। लाड़काने जो आहे भाऊ ख़ालिद, तव्हां सुञाणींदा हूंदवसि। ख़ालिद होलियो मुंहिंजो बेस्ट फ्रेंड आहे। बसि कॾहिं रतेदरे अचण थिए उन सां गॾु त हुनखे चवंदो त मूंखे कॉल कंदो, मां इनशाला तव्हां सां अची मिलंदुसि। इनशाला। हिन वक़्तु शेरो शाइरी सेगमेंट में मुंहिंजी कॉल लॻी आहे। तव्हां कहिड़ो शेर था ॿुधायो? जी जी, शेर ॿुधायूं था। हिकिड़ो आहे सिंधी शेर। जी जी। राति वेठे सुबुह थी पखियुनि खोलिया पख, वाह। किन मेड़िया माणक मोती, किन मेड़िया कख, वाह। मिलिया उन्हनि खे लख जिन उमेद न लाथी अलाह मां। वाह वाह वाह, मिलिया उन्हनि खे लख जिन उम्मीद न लाथी अलाह मां। बिल्कुलु बिल्कुलु हैदर भाई, जिन अलाह मां उमेद न लाथी उन्हनि खे लख ई लख मिलिया आहिनि। हाँ बिल्कुलु। थैंक यू भाउ। अलमुर्तज़ा असांखे कॉल कई, रफ़ीक रिंद कॉल कई, अमर बलोच ऐं मीर शेख साहब। मतिलबु हिननि असां दोस्तनि हिसो शामिलु कयो आहे, पर मां चाहींदुसि हिन वक़्तु असां ईंदासीं फ़ैसिले जी तरफ़ त केरु हिननि में बेस्ट आहे। अॼु जो शेरो शाइरी सेगमेंट जो जेको विनर आहे मीर शेख साहब जन आहिनि। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे, काॾे बि न वञे, मूंसां गॾु रहिजो। धरतीअ जमालो, बाबा जमालो। वेलकम बैक। शेरो शाइरी सेगमेंट खां पोइ असां फौरी तौर ते ईंदा आहियूं आख़िरी सेगमेंट हूंदो आहे असांजो, जंहिंमें ही कुझु बैलून्स हूंदा आहिनि ऐं उन खां अलावा कुझु चिटचैट बि थींदी रहंदी आहे, पंहिंजी गुफ़्तगू, यानी कि पाण थोरो ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, कंहिं बि मौज़ू ते बि करे सघंदा आहियूं, पर टाइम घटि हूंदो आहे, इन करे कुझु घणो न करे सघंदा आहियूं। पर अव्हांजी कॉल्स ईंदियूं आहिनि ऐं घणियूं अटेंड न करे सघंदो आहियां। हिन में टोटल 4 कॉल्स हूंदियूं आहिनि जेके सिर्फ़ु बैलून्स चूज़ करिणो हूंदो आहे। ऐं लाइन ते सूं था केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु पिया ॻाल्हाइनि? इनायत सोलंकी टंडो जाम खां। इनायत सोलंकी साईं, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं, ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? दुआ आहे तव्हांजी। हे स्क्रीन ते अव्हांखे फूकणा कुझु नज़र अचनि पिया बैलून्स? जी सर, जी जी। हिननि में तव्हांखे कहिड़ो कलर सुठो थो लॻे? साईं असांखे येलो। येलो त कोन्हे जी, ऑरेंज आहे। अच्छा ऑरेंज आहे? हा पोइ ऑरेंज लॻाए। ऑरेंज ऑरेंज असांजे इनायत सोलंकी भाउ खयो आहे ऐं इन सां गॾोगॾु ग्रीन आहे, ब्लू आहे ऐं ही डार्क पिंक आहे, पर स्क्रीन ते मे बि इहो रेड लॻंदो हुजे। सो डार्क पिंक। लाइन ते सो था केरु? अस्सलाम वालेकुम। हेलो
जी अदा अदा मीर मोहम्मद मुगेरी तो ॻाल्हायां दुबई खां। छा हाल आहे हैदर भाउ? वाह फर्स्ट क्लास। मीर मोहम्मद मुगेरी। जी अदा। जी मुगेरी साहब कहिड़ो बैलून तव्हां चूज़ कयो था? बिल्लू। ब्लू ठीकु आहे। ब्लू कलर मीर मोहम्मद मुगेरी साहब जन आहिनि जिन ही चूज़ कयो आहे मीर मोहम्मद मुगेरी। मुगेरी साईं असांजा ॾाढा सुठा दोस्त रहिया आहिनि ऐं मुगेरी ॾाढा भला माण्हू हूंदा आहिनि। हिन वक़्तु 2 कॉल्स शामिलु थियूं आहिनि ऐं हिकिड़ी कॉल खां पोइ जेका आख़िरी कॉल हूंदी उन वीचारे जे नसीब में उहो ई हूंदो जेको कुझु बचो हूंदो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, मानी मुंहिंजी न बची न हाणे पोइ हे कुझु बचियो आहे, इहो हाणे तव्हांजो आहे। ठीकु आहे, पोइ वरी सदोरो हूंदो आहे वीचारो, चवंदो आहे त ठीकु आहे भला हाणे बुख खां बसर बि भला पोइ उहो खाईंदो आहे। सो ईअं ई चॉइस न हूंदी आहे आख़िरी कॉलर खे हिन सेगमेंट में। जेको बि कलर बचियलु हूंदो आहे असां उहो उन खे हवाले कंदा आहियूं। लाइन ते ॾिसूं था केरु आहे? अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम दा साईं वालेकुम सलाम। साईं फ़कीर मोहम्मद डेपर थो ॻाल्हायां मां। केरु साईं? फ़कीर मोहम्मद डेपर। फ़कीर मोहम्मद डेपर साईं कीअं आहियो? साईं अल्लाह जो करम ख़ैर ख़ैर आहे। तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? हा बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॿुधायो। 2 बैलून्स बचा आहिनि, हिकिड़ो साओ, ॿियो डार्क पिंक गुलाबी। हा पिंक दा पिंक। वाह साईं वाह। मोहम्मद पिंक साईं जन फ़कीर मोहम्मद पिंक ऐं मीर मोहम्मद मुगेरी ब्लू, इनायत सोलंकी साहब ऑरेंज, बाक़ी बचो आहे ग्रीन। टैन टैन ख़बर पइजी वेंदी त हाणे ग्रीन में आहे, डार्क पिंक में आहे, ऑरेंज में आहे या स्काई ब्लू में आहे। लाइन ते ॾिसूं था केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अरे केरु थो ॻाल्हाए? कोनेन फातिमा। कोनेन फातिमा। अले हिन महिल ताईं जागे थी कोनेन फातिमा? नंदरी नंदरी एतिरी जागे थी? ऐं कोनेन फातिमा जो जे नसीब में कलर आहे ग्रीन। ठीकु आहे, कोनेन फातिमा जे नसीब में आहे ग्रीन, यानी कि सरसब्ज शादो आबाद। सो स्टार्ट वठंदासीं हिन वक़्तु। सभ खां पहिरियां दिलि थी चए त कौनैन असांखे आख़िर में कॉल कई आहे त पहिरियां, छो त निंड न पइजी वञे, नंढड़ी आहे न वीचारी, निंड न पइजी वञे हा न कौनैन, त पोइ हिन में ॾिसूं था कौनैन फातिमा। ॾिसूं था असांजी प्यारी प्यारी मुन्नी मूंखे अॼु ॾुख थियो आहे, मुन्नी जो वरी कोशिशि कजो। कौनैन फातिमा वरी कोशिशि कजो बेटा, ॾाढो सुठो बहितरीन। ऐं हिन वक़्तु फ़कीर मोहम्मद जंहिं डार्क पिंक चयो, ख़बर पवंदी फ़कीर मोहम्मद जे नसीब में छा निकिरी रहियो आहे। हाय 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 हाय, लगता है नवां आया है सोनिया। फुकड़े जो रंग तो सही चूंडियो आहे। हिन वक़्तु ईंदासीं ऑरेंज। चओ पंहिंजे नसीब खे। ब्लू कलर। मीर मोहम्मद मुगेरी खटी आयो ख़ैर सां। थैंक यू सो मच धरती वारनि जो बि साथ आहे।
ऐं इंशाल्लाह उम्मीद आहे त आसमान वारा बि असां सां गॾु आहिनि। वरी नेक्स्ट वीक हैदर कादरी अवां जे साम्हूं अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदो। तेसिताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़। दिल जा जिगर ऐं साह सां